अल्लाह अथव सुञो ऐं ड्राड़ी एॾा त घणा थी विया आहियो जो आजूज माजूज जी मखलूक खां बि वधी विया आहियो। कूड़ ऐं ड्राड़ एॾी हणंदा आहियो, चवंदा आहियो त पाकिस्तान हलाईंदा ई असां आहियूं। चवे सरदार तोकीर अंसारी खैरपुर वारो, पाण खे रखत ते लूण बि न मिलेव ऐं हर माण्हू बेज़ार हुजेव। अहिड़ी ज़िंदगी जीअण में शर्म नथो अचेव, अहिड़ी ज़िंदगी जीअण में शर्म नथो अचेव। हरू भरू असांजी गिची में न पवंदा कयो, असां थधा हूं त थधो रहण ॾियो। अगर गरम थियासीं त ईअं सड़ी वेंदव जीअं बाहि में वार सड़ी वेंदो आहे। चवे सेठ फतेह जेकमाबाद वारो, हल्ला अथव मार मार करण वारो, ही वठो। हूअं बि चवंदा आहिनि सोटी साण हुजे त गॾो गोही न करे, त गॾो गोही न करे। हला अथव मुफ्त जी मानी ताइण वारो, मुफ्त जी छलन किथे मानी ॾिसो, अंधनि वांगे था वञी किरो। पैसनि जी मानी खाइण खां चढ़ेव थो ॿरो। मुफ्त जी मानी ॿुधी 2-3 ॾींहं घर में कुनी नथा चाढ़ियो, बाक़ी पाहत वारे सॾ ते बीमारी जा बहाना था ठाहियो, बीमारी जा बहाना था ठाहियो। तहां असांजी इज़त ॾिसी असां ते एॾो सड़ो छो था? जलण वारो केतिरो जलंदो, जली जली पंहिंजो नुक़सान कयो छो था? मौला इकरार शर ठरी मीरवा वारो तहांजा अंदर जलाईंदो रहंदो, पंहिंजे स्टाइलनि सां तहांजे ज़ख्मनि ते लूण हारींदो रहंदो, लूण हारींदो रहंदो।